कराची जे बल्दिया उज़्मा पारां बिजली जे बिलन में तकरारी म्यूनसिपल यूटिलिटी सर्विसेज टैक्स शामिल करण खिलाफ कराची में अवाम जो रद्द अमल शुरू थी वियो आहे। शहरनि किचिरो इलेक्ट्रिक गार्डन ऐं ऑफिसुनि अॻियां उछलाइण शुरू करे छॾियो। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण लॻियूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिबि के इलेक्ट्रिक जी शिकायती मर्कज़ 118 ते अवाम किचिरो खणण जूं शिकायतूं दाख़िल करण शुरू करे छॾियूं, जंहिं सबबि के इलेक्ट्रिक अमले खे कम में सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। KMC जो तकरारी बिल जेको वसूली जो टारगेट पूरो करण में नाकाम नज़र अची रहियो आहे। बिजली जे बिलनि ज़रिए शहरनि खां 7% कमीशन वसूल करण शुरू करे छॾी। उन सां के इलेक्ट्रिक खे 50 करोड़ सालाना फ़ाइदो हासिल थींदो। उन्हनि खे सिर्फ़ बिल ते प्रिंट करे रक़म गॾु करणी आहे। तकरारी बिल ख़िलाफ़ शहरी शदीद रद्द अमल ज़ाहिर करे रहिया आहिनि। सॼे शहर में कचिरे जा ढेर लॻल आहिनि। शहरनि रद्द अमल में किचिरो खणी के इलेक्ट्रिक जी गाॾियुनि ऐं ऑफिसुनि अॻियां उछलाइण जी मुहिम तेज़ करे छॾी आहे।